नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे नोश़रोफिरोज खां ख़बर ॾींदा हलूं त नोश़रोफिरोज में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 ज़िले नोश़रोफिरोज जे जनरल बाडी जो इजलास सिविल अस्पताल नोश़रोफिरोज में थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले काबीना समेत तमाम यूनिट्स जे अॻुवाण वॾे अंग में शिरकत कई। इजलास जी सदारत सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई कई, जॾहिं त चीफ ऑर्गेनाइज हुज़बुल्लाह राजपर शहनाज रांझाणी शिरकत कई। इन मौके ते ज़िले सदर अशरफ कुरैशी, सुल्तान अहमद जुणेजो, मोहम्मद यूनस वसण, मनवर मेमण, गुलाम यासीन ऐं ॿियनि इजलास खे ख़िताब कंदे चयो त सिहत खाते ज़िले जे 74 नंढनि वॾनि मुलाज़िमनि खे हटाए मथनि जेको ज़ुल्म कयो आहे तंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां इहो ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां क़ानूनी जंग विढ़ण सां गॾु पुरअमन एहतिजाज तहरीक हलाइण जो ऐलान करियूं था, जंहिंजो दाइरो सॼी सिंध सां गॾु वफ़ाक़ी दारुल हुकूमत ताईं वधायो वेंदो। हाणे असां पोइ ते न हटण वारा न आहियूं। जेकॾहिं असांजा मुलाज़िम नाहिल हुआ त उन्हनि खे आर्डर छो ॾिना विया? इन ऑफिसरनि जी नाअहली जी सज़ा असांजे पैरामेडिकल मुलाज़िमनि खे ॾिनी वई है, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। 8 सालनि खां कम कंदड़ सभिनी मुलाज़िमनि खे हर सूरत हाल में बहाल कराईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।